अॼु सिंध टीवीअ पंहिंजे सफ़र जा 16 साल पूरा कया आहिनि। 16 सालनि जो हीउ सफ़र तमामु ॾुखियो ऐं अणांगो हुयो, जेको मालिकनि तोड़े कारकुननि जी महिनत, क़ुर्बानी ऐं जिदोजहद जे करे थी सघियो आहे। ऐं उन में उहे कारकुन बि शामिल आहिनि जेके हिन वक़्तु असां सां गॾु न आहिनि ऐं जेके मौजूदु आहिनि उन्हनि जो बि साॻियो ई किरदारु आहे। जॾहिं असां हिन इदारे जो 2004 में नालो सिंध टीवी रखणु चाहियो त असांजे केतिरनि ई दोस्तनि ऐं घणो घरनि असांखे सख़्तीअ सां रोकियो त तव्हां इहो नालो न रखो, छो त सिंध हिकिड़ो ॻोरो नालो आहे। जेको बि सिंध जो नालो वठंदो आहे या सिंध नालो रखंदो आहे उहो इदारो या उहा शइ तबाह थी वेंदी आहे। तंहिंजे करे इन ॻरे नाले खां परे थी वञो ऐं ॿियो को नालो रखो। पर असां बिस्मिल्लाह करे सिंध नालो रखियोसीं ऐं अॼु 16 साल थिया आहिनि ऐं सिंध टीवी सॼी दुनिया में मशहूरु आहे ऐं सिंध जो हर माण्हू सिंध टीवीअ खां जो व्यूअर आहे ऐं इन पंहिंजो मक़ाम बैन अल-अक़वामी लेवल ताईं पैदा कयो आहे। सिंध टीवीअ जो इहो 16 सालनि जो सफ़र हिकिड़ी पुलसरात जहिड़ो सफ़र हुयो ऐं हर घड़ी हर लम्हे तमामु घणी तकलीफ़ हुई ऐं केतिरा ई दफ़ा अहिड़ा मौक़ा आया जो उन जे बंदि थियण जो या ईअं खणी सम्झे त ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो थी वियो हो। पर असांजी जे दोस्तनि ऐं ख़ासि कर अजीत कुमार जेको मुंहिंजो नंढे लाइ दोस्त आहे, उन जी ऐं असांजी गॾियल जिद ऐं कारकुननि जी क़ुर्बानीनि करे असां उकरी पार पियासीं। पर इहो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो मसइलो हो ऐं इहो अञा ताईं जारी आहे। सिंध टीवीअ खे हलाइणु को सवलो कमु न आहे। बाक़ी जॾहिं असां शुरू पे कई सिंध टीवी त सभ खां पहिरियों स्लोगन असां रखियोसीं सदियुनि जे तहज़ीब जो पढ़ाड़ो। इहो असां स्लोगन त रखियोसीं, पर मां सम्झां थो त सिंध टीवीअ इन स्लोगन सां इन नारे सां निभायो आहे ऐं सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब खे ऐं उन जे कल्चर खे न रुॻो सिंध जे माण्हुनि, पाकिस्तान जे माण्हुनि, पर सॼी दुनिया जे माण्हुनि जे दिमाग़नि ऐं ज़हननि ऐं दिलनि ताईं पहुचायो आहे। ऐं अॼु सकाफ़त जो ॾियारो हिकिड़ो ईद जहिड़ो गैर तकरारी ॾियारो आहे, जंहिंमें जेको बि आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हुजे, कुझु बि हुजे, कड़ी पाड़ी हुजे, पर सकाफ़ती ॾियारे ते मुतफ़िक़ आहे। इहा सिंधियुनि जी ॼण त ईद आहे। इहो सिंध टीवी पंहिंजो वाइदो पूरो कयो ऐं अॻिते हली करे अञा बि सिंध टीवी सिंधी तहज़ीब, सकाफ़त ऐं तारीख़ ते कमु कंदी ऐं हिन जेको नारे खे सां हमेशह सची रहंदी ऐं हिन खे अॻिते वधाईंदी। 5 अप्रैल 2007 ते सिंध टीवी पंहिंजो ॿियो ऐं दुनिया जो सभ खां पहिरियों सिंधी न्यूज़ चैनल ऑन एयर कयो ऐं इहो सभिनी जे लाइ हैरान कुन हो त सिंध टीवी एतिरे थोरे अरसे में कीअं हिकिड़ो जेको ॿियो चैनल लॉन्च कयो आहे। असां सिंध टीवी न्यूज़ जो स्लोगन रखियोसीं मिटीअ ऐं माण्हुनि जो संगम ऐं उन ॾियारे खां वठी याने अप्रैल 2007 खां वठी सिंध टीवीअ पंहिंजे नारे सां निभायो आहे ऐं हिकु लम्हो बि पंहिंजे माण्हुनि जो ॾुखनि सूरनि ऐं जन ईज़ानि खां गाफ़िल न थी आहे। ऐं जॾहिं बि सिंध में को प्रॉब्लम थियो आहे या पाकिस्तान में को प्रॉब्लम थियो आहे त सिंध टीवी जा कारकुन ऐं रिपोर्टर ओड़े सिंध टीवीअ जी नशियात जेका आहे सा शींहं वांगुरु गजगोड़ करे उथंदी आहे ऐं उन्हनि मसइलनि सां विढ़ंदी आहे ऐं जिदोजहद कंदी आहे। ऐं नतीजे में केतिरा ई मसइला जेके माण्हुनि खे नुक़सानु ॾियनि हा, जेके तारीख़ी तरह ग़लति हा, उहे ख़तमु कराया ऐं सिंध टीवी उन में कामयाबु थी। तंहिंजे करे सिंध टीवी हिकिड़ो लम्हो बि माण्हुनि ऐं मिटीअ जे संगम खे न विसारियो। असां इंशाअल्लाह आख़िर ताईं मिटीअ ऐं माण्हुनि जो संगम जारी रहंदो ऐं सिंध टीवी न्यूज़ जी जिदोजहद जारी हूंदी। सिंध टीवीअ जे रिपोर्टरनि ऐं उन जे पंहिंजो डेस्क जे दोस्तनि जे महिनत, क़ुर्बानी ऐं सोच सम्झ खां सवाइ इहो सभु कुझु मुमकिन न हो। तंहिंजे करे उहे सभु तारीफ़ जोॻा आहिनि
ऐं ख़ासि तौर रिपोर्टिंग वर्क ऐं डेस्क जा दोस्त ऐं उन्हनि खे मां मुबारकबाद पेश कयां। 16 सालनि जे अवाम ऐं आम माण्हू सां लह विचड़ ऐं पढ़णु करणु ऐं दुनिया ॾिसण ऐं घुमण खां पोइ मूंखे इहो यकीन थी चुको आहे त सिंधी माण्हू वाक़ई सबाझड़ा सादा महिमान नवाज़ ऐं मासूम आहिनि। हू न रुगो पंहिंजे रवैये ऐं पंहिंजे स्वभाव में मासूम आहिनि, पर उहे दुनिया जे इटकिन बिटकिन चालाकियुनि खे सम्झण जे मामले में बेहद मासूम आहिनि। अॼु जॾहिं सॼी दुनिया तमामु घणो अॻिते वधी चुकी आहे, जिथे हथ जूं ठाहियल मशीनूं या रोबोट शाइरी कनि थियूं ऐं उहे आर्टिकल लिखनि थियूं, उहे मशीनूं मज़मून लिखनि थियूं ऐं जेके हक़ीक़ी माण्हुनि वांगुरु लिखनि थियूं ऐं माण्हुनि जे बारे में बि ऑब्ज़र्वेशनूं पंहिंजूं लिखनि थियूं। जॾहिं दुनिया हिते पहुची चुकी आहे, तॾहिं असां अञा ताईं तमामु घणनि पुराणनि पंहिंजो फज़ूल रीतुनि रस्मनि ऐं जेको आहे सो विसवसनि जा अञा बि शिकार आहियूं। असांखे पंहिंजे दोस्तनि ऐं दुश्मननि खे सुञाणप में ॾाढी सादगी आहे। असांखे ख़बर नथी पए त केरु असांजो सॼणो आहे ऐं केरु असांजो दुश्मन आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजी सम्झ खे सुजाॻ करिणो पवंदो, सिंध जे माण्हुनि खे पढ़णो लिखणो ऐं सोचणो पवंदो ऐं कुझु बि थियण खां पोइ हिते का बि मट सट ऐं हालात में को सुठाईअ जो इज़ाफ़ो नथो थिए। उन जो सबबु इहो आहे त जेसि ताईं असांजे सम्झ में इज़ाफ़ो न थींदो, जेसि ताईं असांखे सम्झ जी सुजाॻी न थींदी, तेसि ताईं का बि चङो कमु कोन थींदो ऐं को बि असांजे फ़ाइदे जी ॻाल्हि कोन थींदी। तंहिंजे करे मां अॻे में बि इहो चयो ऐं हाणे मां ख़ासि तरह चवां थो ऐं हिन ते इनशाला कमु कंदासीं त सिंध में कंहिं बि शइ थियण खां अवल फ़िक्री तब्दीलीअ जी या फ़िक्री इनकलाब जी सख़्तु ज़रूरत आहे। तंहिंजे करे सिंध जी सुजाॻी सम्झ जी सुजाॻी आहे ऐं असांखे तव्हांखे सभिनी खे सम्झ जी सुजाॻी या फ़िक्री इनकलाब ते कमु करिणो पवंदो, सोचणो पवंदो, सम्झणो पवंदो ऐं न रुगो सिंध जे बारे में पर पाकिस्तान जे बारे में, सॼी दुनिया जे बारे में, छो त पाकिस्तान पुराणी सिंध आहे ऐं असांजे लाइ उहा बि एतिरी अहम आहे जेतिरी हीअ नई सिंध आहे। तंहिंजे करे सम्झ जी सुजाॻी या फ़िक्री इनकलाब सभ खां पहिरियों थींदो ऐं इन लाइ सिंध टीवी जिदोजहद कंदी ऐं तव्हां असां सभु गॾिजी इनशाला मंज़िल ते पहुची